नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछिणो आहे। हा त चवंदा आहिनि कि थधिड़ीअ जे ॾींहं ते हा शीतला माता जी पूजा कबी आहे त का बि बीमारी थींदी आहे ॿारनि खे या वॾनि खे त हा शीतला माता हुनखे ठीकु करे छॾींदी आहे हा ऐं कुझु थधो बि रखंदा आहियूं त उनजो छा अर्थ आहे? छा शीतला माता उन्हनि बीमारियुनि खे ठीकु करे छॾींदी आहे? हा तो ये जो माण्हू शीतला देवी जी उनकी पूजा कंदा आहिनि ऐं कोई ईअं माता वग़ैरह बि कंहिंखे निकिरंदी आहे त उन जी बि उन्हनि खे थधो ठंडो आदि विझंदा आहिनि कि ठार माता ठार। परंतु असां ॾिसूं भई शरीर जी बीमारी जी शरीर जी बीमारी त डॉक्टर आदि या ट्रीटमेंट सां ठीकु थींदी आहे न। त असल में इन जो मतिलबु छा आहे कि पहिरीं ॻाल्हि त इहा शीतला देवी जो असां चईंदा शीतला देवी खे माण्हू गदे ते वेठल ॾिठा आहिनि, हथ में झाड़ू ऐं कलश। हाणे अहिड़ी कोई देवी थी सघंदी आहे? देवी आहे त वॾी करानी थी हूंदी, हथ में झाड़ू छो खणंदी? शीतला देवी जे अलावा ॿी देवियुनि खे बि अहिड़े शस्त्र ॾेई छॾींदा आहिनि, कलश जे मथां बीहारे ॾेखारीनि, कारो ॾेखारीनि। त पहिरीं ॻाल्हि त इहे सभु शक्तियुनि जी प्रतीक आहे। अहिड़ी कोई देवी न आहे लेकिन शक्ति जी प्रतीक। अॼु कोई माण्हू ॾाढो थधो हूंदो आहे असां हुनखे छा चईंदा आहियूं, इहे हिकदमि शीतला देवी कॾहिं गरम थींदी न त मतिलबु पंहिंजे शरीर खे ठीकु रखण वारी पंहिंजे अंदर जो वेठी आत्मा आहे न जी वेठी आहे, इनखे असांखे थधो करणो। इनखे अगरि असां थधो करे हलंदासीं मुंहिंजी आत्मा सदा सुठी रहंदी। आत्मा में छा हूंदो आहे? सोचदी आहे, सोचण जी शक्ति हूंदी आहे, निर्णय करण जी शक्ति हूंदी आहे, शरीर सां कार्य कराइण जी शक्ति हूंदी आहे, संस्कार सभु आत्मा में शरीर में न हूंदा आहिनि। त आत्मा अगरि कहिड़े न कहिड़े ॻाल्हि हुन में कहिड़ा बुरा स्वभाव संस्कार या कोई अहिड़ो विकार या अहिड़ी कोई बुराई हूंदी आहे न, या आत्मा कुझु टेंशन बि करे थी त हुनजो असर शरीर ते प्रतिदिन अॼुकल्ह अलॻि अलॻि बीमारियूं निकिरनि थियूं न, ये छो थी निकिरे? छोकि मनुष्य आत्मा दिन प्रतिदिन ज्यादा सोचे थी, ज्यादा बुरा स्वभाव संस्कार थिया थी, विकारनि जे वश थी करे ॾाढा बुरा बुरा कर्म थी कनि। त इन्हनि सभिनि इनखे असां अग्नि चईंदा आहियूं। जेका बि मनुष्य आत्मा जी अहिड़ी हालति थी आहे न, ॾिसो पाण बि चईंदा आहियूं न कि मुंहिंजे अंदरि पुराणी ॻाल्हियूं सोचे करे ईअं आग जीअं थी लॻे, मुंहिंजी आत्मा जले थी, इहे सोचे सोचे करे ॾिसी ॾिसी करे मुंहिंजी आत्मा थी जले। जी जॾहिं आत्मा ईअं जलंदी आहे न, हुनजो असर शरीर ते पवंदो त हुन पाण खे बीमारी थी त पाण जेकी बीमारियूं थींदियूं आहे न दॿनि वारी, जेकी माता चईंदा आहिनि माता निकिरी अथसि, असल में पंहिंजी आत्मा कहिड़े न कहिड़े कारण परेशान हूंदी आहे जंहिंजो असर शरीर ते पवंदो आहे। त आत्मा खे थधो करण जे बदिले शरीर खे माण्हू शीतला माता खे यादि करे थधो करे पंहिंजी बीमारी दूर करे। असल में त असांखे उन निराकार परमात्मा खे यादि करे स्वयं जे अंदरि शीतलता जी शक्ति धारणु। अच्छा, शीतलता जी शक्ति आत्मा में धारणु। अच्छा, अगरि मां आत्मा परमात्मा खे यादि करे स्वयं जे अंदरि शीतलता जी शक्ति भरदमि त मां छा थी वेंदमि? शीतल थी वेंदमि न। मूं द्वारा ॿियनि खे बि शीतलता अनुभव थींदी। मुंहिंजो स्वभाव संस्कार हर सिचुएशन खे ॾिसंदमि, सुठी रीति थधो तरीक़े सां मां ॾिसंदमि, ॿियनि खे बि मां उहा ई शिक्षा ॾींदमि त मूंखे शीतला देवी थी वियमि, देवी असां ॾियण वारी। जी
त इन रीति हिन त्योहार जो मतिलबु इहो आहे। बाक़ी माण्हू हिकिड़ी थधो था खाइनि, गैस जी पूजा था करनि, शीतला देवी जी पूजा था करनि। इन खां त स्वयं खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करो और पंहिंजे अंदरि शीतलता जी शक्ति धारण। और परमात्मा खे तव्हांजे मन में, तव्हांजी आत्मा में जेको मन बुद्धि आहे हुनमें जेकी बि प्रकार जी आग जले थी न, विकारनि जी, देह जे संबंधनि जे कारण कोई बि अहिड़ी कोई ॻाल्हि हुजे या कोई बि अहिड़े पदार्थ सां तव्हांखे लगाव हुजे जंहिंजे कारण तव्हांखे परेशानी थींदी हुजे, या कोई बि अहिड़ी पुराणी ॻाल्हि जंहिंसां तव्हांखे पश्चाताप थींदो हुजे कि मां छो कयो, अहिड़ी सभु ॻाल्हियूं परमात्मा खे ॾेई छॾ। ऐं हिकु ॾींहुं न, रोज़ तव्हां नियमित समय कढी करे तव्हांजी आत्मा खे जो बि ॻाल्हियूं परेशान थी करनि थी, तव्हांजी आत्मा खे जले थी, परेशान थी, उहो सभु परमात्मा खे यादि करे हुनखे ॾेई छॾ, ख़तमु करे छॾ, स्वयं शीतल ठही वञे। स्वयं में शीतलता जी शक्ति धारण। इन सां छा थींदो, पंहिंजी संकल्पनि जी गति बि ॾाढी धीमी थी वेंदी आहे। जेतिरा घटि संकल्प हलंदा आहिनि त निर्णय बि सुठो करे सघंदा जी। जो बोल संपर्क हिक ॿिए सां सभु सुठो थी वेंदो। संकल्पनि जॾहिं असांजे मन में जेका सभु वीचार हूंदा परमात्मा खे ॾेई छॾंदासीं, असां शांत थी वेंदासीं त मन जा वीचार बि कंट्रोल थी वेंदा। मन जॾहिं सुठी रीति हले त बुद्धि बि ठीक रीति सां हले, त उहे शरीर सां बि असां ठीक रीति कर्म कराए सघंदा आहियूं। त पंहिंजो जीवन ई हिकु तरीक़े सां शांतमय सुठो थी वेंदो। सिर्फ़ु हिकु ॻाल्हि करणु, छा जॾहिं बि तव्हांखे समय मिले सॼे ॾींहं में, सुबुह राति ॾींहुं जॾहिं बि पंहिंजे मन में जेकी बि ॻाल्हियूं अथव परमात्मा खे ॾेई करे स्वयं ख़ुदि खे शीतल करे छॾियो, शांत कयो। स्वयं तव्हांजो जीवन शीतल थी वेंदो। त इन रीति असांखे त्योहार मल्हाइणो। जिते असां थधिड़ी चईंदा आहियूं, थधिड़ी मतिलबु थधो। थधो, हा। यानी गैस जी आग खे थधो न कजो, ख़ुदि जी अंदरि आत्मा में जेकी आग जले थी जी, विकारनि जे कारण, देह जे संबंध जे कारण, या दुनिया में कोई बि अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे उनजे कारण बि असांखे परेशानी थींदी आहे। पदार्थनि जे लगाव जे कारण, पश्चाताप जे कारण, सभिनि खे शांत करे परमात्मा। और तव्हां छा ठहिजो, शीतला देवी ठहिजो। जी, ठीकु आहे। जी दीदी, थैंक यू दीदी।